संतन जे सानिध्य में भक्ति कजे तो सरल थी वेंदी आ। कबीर साहब वटि हिकिड़ा सेठ जी आया वॾा, चओ जय श्री कृष्ण। ये कथा तव्हांखे ॿुधाई आहे कई बार। हिकिड़ो वॾो व्यापारी आयो, उन खूब चर्चा ॿुधी कबीर साहब जी, मिलण आया। हिकिड़े नगर में कबीर साहब सत्संग पिया कनि, उते मुलाक़ात थी तो ॾाढो सुठो लॻो। चयूं साईं असांजे नगर में भी अचो कॾहिं, सत्संग कीर्तन जो असां आयोजन कंदासीं, तव्हां अची करे उते अमृत पीआरे वञो। संतन चयो ठीकु आहे, असां ईंदासीं भाई, तारीख़ भी ॾिनो, नोट करे वठो। तव्हां बढ़िया आयोजन कयो, संगत के घुराइजो, असां ईंदासीं कीर्तन करण। तैयारियूं थी वयूं। हाणे ओॾीमहिल कबीर साहब जो नालो ॾाढो हुयो, खूब चर्चा में हुया, सभु उन्हनि खे ॿुधण चाहींदा। एडी भीड़ आई सत्संग में, पूरो पंडाल भरजी वियो। तो कराइण वारा भी खुश थिया कि हलो भैया संगत आई आहे, बढ़िया जबरदस्त भीड़ आई आहे, असांजो जेको आयोजन आहे उहो सफल थियो। कबीर साहब आया, सभिनीनि स्वागत कयो, मंच ते अची वेठा। कबीर साहब पुछो भाई मां तव्हांखे जेकी भक्ति कराइण आयो आहियां, जेको ज्ञान तव्हांखे ॾियण आयो आहियां, जेको कीर्तन तव्हांखे कराइण आयो आहियां, उन जे बारे कुछ जानकारी अथव? चओ हरे राम, कुछ जानकारी अथव भाई? तो संगत चयो हा साईं, हा असां तव्हांजा कई सत्संग ॿुधिया आहिनि, यूट्यूब ते, फेसबुक ते, इंस्टाग्राम ते, सभिनीनि में ॿुधिया आहिनि, तव्हांजी खूब महिमा ॿुधी आहे, कई बार सत्संग भी अटेंड कयो आहे, मतलब तव्हांखे जानकारी आहे, ज्ञान आहे? चयूं हा हा असांखे जानकारी आहे, असांखे ख़बर आहे तव्हां छा ॿुधाईंदव, कहिड़े बारे में चर्चा कंदव। त कबीर साहब हथ जोड़िया संगत खे, पोइ चयूं जॾहिं तव्हां सभु ज्ञानी वेठा आहियो त पोइ असांजो कहिड़ो कमु? चओ हरे राम। जॾहिं तव्हां सभिनीनि खे सभु कुझु ईंदो आहे त भैया जयराम जी की असां छो वरी मथा खपायूं, हिते हलूं था असां। उथी हलण लॻा। भई कुझु विया माण्हू सेवादारी, चई बीहो बीहो बाबा, बीहो 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 बीहो, ग़लती थी वई, ग़लती थी वई, क्षमा कयो। हिकिड़ी ग़लती त हर कोई माफ़ कंदो आहे। संतन चयो ठीकु आहे भाई। वरी आया वापसि मंच ते, वरी कबीर साहब उहो ई सवाल पुछो। चओ हरे राम। ॿुधो था भाई नौजवान, तव्हां नौजवान थोड़ी, तव्हां त ॿार ई आहियो न। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। नारायण वासुदेव। पुछऊं कबीर साहब ॿुधायो भाई, मां जेको तव्हांखे ज्ञान ॾियण आयो आहियां, भक्ति कराइण आयो आहियां, उन जे बारे तव्हांखे कुछ जानकारी आहे, कुछ ख़बर अथव? हाणे संगत भी सियाणी, उन्हनि वीचार कयो कि भैया पहिरियों हा चयोसीं त नाराज थी उथी हली विया, हाणे हा न चवणो आहे। हाणे सभिनीनि हिक साथ हिक स्वर में चयो न न साईं, असांखे कुछ कोन ख़बर आहे, कोई जानकारी कोन्हे, कुछ भी न, ABCD भी जानकारी कोन्हे, छा थींदो आहे कुछ भी ख़बर कोन्हे। कबीर साहब वरी हथ जोड़िया, जॾहिं तव्हांखे कुछ ख़बर ई कोन्हे त तव्हांखे छा ॿुधायूं? चओ हरे राम। आता न जाता, कुछ भी तव्हांखे त ख़बर ई कोन्हे। जॾहिं कुछ न ईंदो अथव त भैया वरी असां हेॾी मगजमारी ते छो कयूं, हेॾी महिनत? हलो भैया तंहिंखां त पाण ई भजन कयो। उथी हली विया। वरी कुछ विया वीचारा, उहे हथ जोड़े पेर पकड़े संतन खे वापस वठी आया। संगत भी हैरान कि भाई अजीब संत आहिनि, गजब जा संत आहिनि, हा में भी नाराज, न में भी नाराज। हाणे टियों बार आया त वरी उहो ई सवाल पुछूं, ॿुधायो भाई जेको तव्हांखे ज्ञान ॾींदासीं, भक्ति ॾींदासीं, उन जे बारे जानकारी अथव? हाणे संगत मां सियाणी, उन्हनि चयो पहिरियों हा में नाराज, न में नाराज। हाणे कीअं कजे? हेॾा वारनि हा चयो, हेॾा वारनि न चयो। चओ जय श्री कृष्ण। हेॾा वारा उहे हा, उन्हनि सभिनीनि हा चयो, हेॾा वारनि माताउनि न चयो कि असांखे जानकारी कोन्हे। कबीर साहब भी घटि थोड़ी हुया, संत भी घटि थोड़ी हूंदा आहिनि। संतनि चयो पोइ हिकु कमु कयो, हिननि खे जानकारी आहे उहो हेॾे ॾियो भाई, असां हलूं था। चओ राम। हिन पासे वारनि खे जानकारी आहे त पोइ उहो हेॾे ट्रांसफर कयो, हिक ॿिए सां जानकारी बदिलायो, हिक ॿिए खे भॻवान जे बारे ॿुधायो, कथा कीर्तन जे। पोइ असांजी छा जी ज़रूरत आहे, असां हलूं था। वरी उथी हली विया। वरी उन्हनि खे पकड़े वठी आया। वरी संतन उहो ई सवाल पुछियो। चओ जय श्री कृष्ण। चौथों बार उहो ई सवाल। हाणे संगत चुप रही, छो जो उन्हनि वटि कोई जवाब न हुयो। हा भी चई ॾिठोसीं, नाराज थिया, न भी चयोसीं नाराज थिया, 50-50 कईसीं तॾहिं भी नाराज थिया। हाणे त कोई जवाब ई न आहे, हाणे त कोई ऑप्शन ही ना आहे भाई, विकल्प ही ना आहे। चुप रहिया, कोई जवाब न ॾेई सघियो, चुप, एकदम शांत। वरी पुछऊं भाई ॿुधायो जानकारी अथव? चुप रहिया।
चुप रहिया न त कबीर साहब पो ज्ञान ॾिनो उन्हनि खे, पो भक्ति ॾिनी। चओ हरे राम। वो समझायो कि भैया कंहिं संत खे घुरायो तो, कंहिं संत जे शरण में आया आहियो, कंहिं संत जे सानिध्य में आया आहियो त तव्हांजो हिकिड़ो ई कमु आहे, मौन रहण बस। चओ हरे राम। हुजे न हुजे जानकारी। कल असां कीर्तन पिया कयूं अकलतरा में, त हिकिड़ी कथा पिया ॿुधायूं। वो हिकिड़ी साम्हूं अम्मा वेठी, शायदि उनखे कथा उहो ॿुधल हूंदी, पहिरियों उन चर्चा उहो कथा ॿुधी हूंदी, त पोइ गदगद थी वई। वो पाड़े वारी खे ॿुधाइण लॻी, उहो ई कथा अथई, उहो ई कथा अथई। चओ हरे राम। मां चयो अम्मा अगरि तोखे ज्ञान आहे, तोखे ख़बर आहे उहो ई कथा आहे, त अंदरि रख। चओ जय श्री कृष्ण। असांजा ग्राहक छो थी बिगाड़े। चओ हरे राम। कई बार ईअं थींदो आहे, अरे हे त असां ॿुधियो आहे, राम नाम ई त ॿुधाइनि था, रोज रोज उहो ई धुनी त लॻाइनि था, रोज रोज उहो ई कथाऊं त ॿुधाइनि था, रोज रोज उहो ई सत्संग त आहे, भई भक्ति कयो, भजन कयो, संतनि जो संग कयो, सेवा कयो, ॿियो आहे ई छा नयो, रोज रोज त उहो ई आहे। इहो असांखे अहंकार हूंदो आहे। चओ हरे राम। ऐं इहो असांखे भक्तीअ में पोइती कंदो आहे। अगरि थोरो सो वीचार कयूं त हर ॾींहुं भले ई धुनी उहो हुजे, कीर्तन उहो ई हुजे, आनंद नयो ईंदो आहे। इस्कॉन जेकी संप्रदाय आहे, तव्हां ॾिसो उहे हरे कृष्ण महामंत्र जो केवल जाप कराईंदा आहिनि। उनजे अलावा कॾहिं तव्हां उन्हनि जे मुख मां ॿियो कोई कीर्तन शायदि ई ॿुधियो हूंदो। हा, आख़िरीअ में केॾी महिल आरतीअ में लहो राधा राधा नाम जाप कराईंदा आहिनि, हरे कृष्ण जे अलावा ॿी कोई बि भॻवान जी धुनी लॻाईंदा आहिनि, पर 99% हरे कृष्ण महामंत्र जो ई जाप कराईंदा आहिनि। पर उन्हनि सां गॾु तव्हां कॾहिं वेहो, जेके भॻवान जा भक्त भजन कंदा आहिनि, त ॾिसो हर रोज़ तव्हांखे नयो आनंद ईंदो। अरे नाम त उहो ई आहे, शब्द उहो ई आहिनि, कोई मटजनि थोड़ी था, पर आनंद रोज नयो आहे। इहो फ़ाइदो आहे भक्तनि जे संग जो, संतनि जे संग जो। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। पोइ कबीर साहब उन्हनि खे भक्ति ॾिनी। वो जॾहिं शांत थिया, चुप थिया, जॾहिं उन्हनि वटि कोई जवाब न हुयो। संतनि वटि वञे त ख़ाली ई वञिजे, भगवान जे दर ते वञूं त ख़ाली थी करे वञूं, शून्य, जीरो। वो जीरो सां हीरो बणाए छॾींदा आहिनि। चओ हरे राम।